अस्सलाम वालेकुम। अॼु सूमर जो ॾींहुं आहे। तारीख़ आहे 28 अल्लाह रोज़ विसरी थी वञा। ऐं तारिक जे आसपास राति जो अची विया। तारिक ढेर सारा ज़ैतून वठी आयो हो ऐं तव्हां यकीन कयो एॾा सुहिणा हुया। उन महिल हर ज़ैतून में पन लॻियल आहे। सुराण सभिनी खे पटे गंजो करे ऐं धोई रखियो आहे। ऐं मां चाहियां पई त हिननि जा पननि सूधा फ़ोटो कढां, पर हाणे उहो त मिस थी वियो चांस। ऐं 11 थिया आहिनि सुबुह जा। ऐं घर जो सीन उहो ई आहे जीअं मासी कमु करे हली वेंदी आहे। साॻी सूरत हाल आहे, खीर कढ़िया पिया आहिनि ऐं असां हाणे व्लॉग जी शुरूआति कयूं था। सो अॻियां जीअं जीअं हिसाबु किताबु कमुकार जो हिसाबु किताबु वधंदो वेंदो तव्हां सां शेयर थींदो वेंदो। मां रखी थी ॾिसां ऐं हणां थी सुराण जे कमरे में। असल में हितां जी लाइट हिकिड़ी थी वई आहे ख़राबु, त इन करे रोशनी हिते घटि आहे। ऐं मां हिन सेटिंग में हणणु चाहियां थी छो त हीअ स्पेस मां छॾणु थी चाहियां मथां, त जीअं वरी ॿिया अञा रहियल अथसि कुझु उहे फ्रेम कंदमि त उहे हिन सां हणंदमि। हे आहे सुराण जो कमरो। असल में हिन घर जो इहो हुयो ड्राइंग रूम। ऐं असांखे हिकु त ड्राइंग रूम वारा हाणे महिमान आहिनि कोन, जेके बि ईंदा आहिनि फैमिली आहे मोस्टली, तारिक जा फ्रेंड्स आहिनि, कोई बि आहे तो सभु लाउंज में टेरिस ते मथे वारे लाउंज में, हेठि त असां घणो वेठा हूंदा आहियूं मायूं, त उते ई वेहंदा आहिनि। त हे हिन जो एंट्रेंस वारो दरवाज़ो आहे ॿाहिरां। त हिते पिक्चर्स मां हयूं अथमि। लाइट ॾिसो था थोरो झटका थी खाए, हितां जी लाइट ख़राबु थी वई आहे। त हिन भित ते इहे मां टई जेके पिक्चर्स आहिनि हयूं आहिनि पलंग जे मथनि खां। हिते वरी वधीक ॿियो कुझु बि न हणंदमि, बसि इहो इनफ आहे। सो इहो आहे हिन जो कमिरो। त असां हिनखे पंहिंजो बेडरूम करे छॾियो आहे। सॼो ॾींहुं सुराणे ते हूंदी आहे, नमाज़ पढ़णु, कमु करणु, लिखणु पढ़णु। ऐं हिन पासे हिन जो हीउ कबट आहे। सो हे मुंहिंजो टूल बैग पियो आहे, इहो खणंदमि हाणे हितां। त असां हिनखे यानी फैमिली वधी वञे या कोई बि मिलणु जुलणु ईंदो आहे त असां हिते बि आराम सां वेहंदा आहियूं, गपशप कंदा आहियूं, कचहरियूं कंदा आहियूं ऐं हिनखे बेडरूम जे तौर ते बि इस्तेमालु कंदा आहियूं। हिन जे लाइ हिकिड़ो बाथरूम कोन हो एक्स्ट्रा, हिन सां अटैच्ड, उहो असां हिकिड़ो एक्स्ट्रा बाथरूम ॿाहिरि ठाहिरायो आहे। ऐं हीअ आहिनि सुराण जा बुक्स, जेके मां फ़िलहालु तव्हांखे परे परे खां थी ॾेखारियां। हीअ मोस्टली नॉवेल्स, इंग्लिश ऐं उर्दू, थोरा सिंधी बि अथसि। ऐं हेठे खाने में हिन सॼा जेके आहिनि बुक्स भरियल आहिनि कुकिंग जा। डिटेल वरी कंहिं ॿिए दफ़े मां तव्हांखे ॾेखारींदमि। सो हीउ कमिरो मूं कॾहिं बि पंहिंजी वीडियोज़ में शो न कयो आहे, त अॼु हिते फ्रेम्स आया अथमि त मूं सोचियो त इहो तव्हांखे ॾेखारे छॾियां। ऐं बाक़ी जेके हिन जा ॿिया आहिनि एम्ब्रॉयडरी थियल, त हीअ सॼी भित असां वटि ख़ाली आहे। हिते अञा लाइट बि लॻणी आहे हिकिड़ी, इन जो तारनि जो कनेक्शन तव्हांखे नज़र ईंदो, इहा बि हिते हणाईंदासीं इनशाला। सो इहो आहे हिकिड़ो असांजो ॿियो रूम। 12 थिया आहिनि ऐं कपिड़ा इहे कल्ह जेके धोता उहे हाणे वेड़ींदमि। चिकन वारे खे फ़ोन कयो अथमि, चिकन घुरायो आहे। त तारीख़ न हो त मां चिकन हांडी ठाही, त चए पियो मां न हुयमि, तव्हां चिकन जी हांडी ठाही। मां चयो चङो, मां ॿीहर बि ठाहींदमि। त चिकन घुरायां थी त वरी उनजी पसंदि ते बि कुझु ठाहींदमि। सो पहिरियों त सभिनी खां पहिरियों वेड़ना आहिनि कपिड़ा। 2:15 थिया आहिनि, निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं लंच अञा ताईं न पचायो आहे छो त विच में ज़ैतून खाधासीं, इन करे असां थोरो रिलैक्स थी वियासीं। हे पहिरियों खां पियल चिकन कढी रखियो आहे, इहे हिसो ठाहे रखियो मूं ब्रोस्ट लाइ। ऐं चिकन वारे खे फ़ोन कयो हुअमि त
बटलो पटाटा ऐं बटलो चिकन ठाहियो आहे। हिन खे हाणे साफ़ु कंदमि, हिसा ठाहे रखंदमि। हीअं आहिनि वाङण, हीअ थोरा स्पेशल वाङण आहिनि छो त तारिक जो हिकिड़ो दोस्त आहे, अम्मी सॾींदो आहे मूंखे, उन्हनि घर में इहे पोखिया हुआ पंहिंजे घर में वाङण। सो तस्वीरूं मूंसां शेयर कंदो, ॾेखारींदो रहंदो मूंखे। त हीअ तारिक आयो वियो उन्हनि वटां थींदो आयो आहे, तंहिंजे करे हुन इहे वाङण ॾिनसि त खणी वञो अम्मी खे ॾिजो, छो त हिन महिल वाङण ई तयारु आहे, न त हुननि 2-3 भाॼियूं ॿियूं बि घर में पोखियूं आहिनि। सो ॾाढी ख़ुशी थी मूंखे। भाॼियूं त रोज़ु वठूं था खाऊं था, पर हिननि जी ॻाल्हि थोरी ॿी आहे। सो हाणे जेको आहे चिकन वग़ैरह साफ़ु कंदमि, उनखां पोइ थोरा वाङण पचाईंदमि लंच में, मानी पचाईंदमि। घर में मां ऐं सुरहाण आहियूं। आसपा त एज़ यूजुअल वई पंहिंजे जॉब ते, तारिक वियो आहे गाॾी जी सर्विस कराइण, उनजा अञा 2-3 ॾींहं जेका उनजी मोकल आहे तो घर में हूंदो, त चई ते सॼा कम निपटाए वठां। टाइम थिया 3, मानी पचाई खाधी ऐं चिकन जा हिसा ठाहे साफ़ु करे रखिया। हे 3 बोरियूं भरियल सामान जूं हैदराबाद मां आयो आहे डोनेशन। मुंहिंजी कुलीग हुई सभीन मेमण, उन मोकिलिया आहिनि। अलाह साईं उनखे अजर ॾींदो। ऐं हिन महिल त मूं में बिल्कुलु बि हिमत न आहे त मां इहे खोलियां। शाम जो उथंदमि 3 खां पोइ इनशाला माए सुराण वेही खोलींदासीं। त जेके सियारे जा हूंदा अगरि हिन में शयूं, कपिड़ा वग़ैरह या स्वेटर या सियारे जो कुझु बि हूंदो, त उहे त असां फ़ौरन कोशिशि कंदासीं त ज़रूरतमंदनि ताईं पहुचायूं। बाक़ी अगरि ॿिया गर्मियुनि जा आहिनि या ॿियूं के शयूं आहिनि, त उहे आराम सां असां को ईंदो वेंदो जीअं जीअं, छो त मुंहिंजे घर जे आसपास कोई न आहे, ॻोठु मोकिलींदमि डिफरेंट ॻोठनि में। त बसि हीअ आहे एक्टिविटी अॼु जी आहे, थींदी इनशाला तव्हां सां शेयर ज़रूरु कंदमि। 5:15 थिया आहिनि ऐं मां आई आहियां चांहि ठाहिणु। शायदि मुंहिंजी देॻड़ी तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, हा हीअ मुंहिंजी देॻड़ी आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे चिकन खे मैरिनेट करिणो आहे मूंखे। राति जो मां पचाईंदमि ब्रोस्ट। चिकन त कढी रखियो सुबुह खां, छो त सियारो आहे त उहो ॾाढी देरि में थो डिफ्रॉस्ट थिए न, ऐं मां चाहींदी आहियां त नेचुरली डिफ्रॉस्ट थी वञे, उहो वधीक बहितर आहे। मां को ॿियो तरीक़ो अख़्तियार न कयां, छो त ॿिया तरीक़ा बहरहाल उहे हेल्दी न हूंदा आहिनि। सो तंहिंजे करे ॿई इहे कम गॾु गॾु थींदा। सुराण वई आहे पंहिंजो वॉक करणु, जॾहिं उहा ईंदी वापसि त पोइ जेके अङण में ॿोरियूं पयूं आहिनि डोनेशन वारियूं, उहे असां पोइ जेके ख़ाली कंदासीं, खोलींदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त ॿोरियूं हेवी आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां ईअं खणी नथा सघूं पाण। त इहो सामान जेको बि आहे पहिरियों त खोले अधु कढंदासीं ॿोरियुनि मां, पोइ सुराण जे कमरे में उनजे अधु पलंग ते जेको आहे हिननि खे डंप कंदासीं, पोइ असां हिननि खे वेही ॾिसंदासीं। छो त अधु कढंदासीं त ॿोरियूं जेके आहिनि आसानीअ सां, बाक़ी अधु जेके आहिनि असां खॼी सघंदियूं। सो हाणे कढां थी मां चिकन। ऐं ॿी ॻाल्हि त कल्ह खां अलाए घणा दफ़ा, कोई 5-6 दफ़ा, अञा बि मथे 8 दफ़ा मां अपलोड करण जी कोशिशि कई आहे डिकोपाज वारी वीडियो, जेको कल्ह मां जग ठाहियो। तव्हां यकीन कयो त बार बार इहो लिखिजी थो अचे त अपलोड फेल। सो हिन महिल वरी मां अपलोड करण लाइ रखी आई आहियां। सो हाणे जेकॾहिं अॼु बि अञा बि न थी, पोइ जॾहिं थी त उहा तव्हां सां शेयर कबी। इहा मजबूरी आहे। मां चाहियां थी जल्दी खां जल्दी शयूं, जीअं जीअं मां एक्स्ट्रा वीडियोस ठाहियां थी तीअं तीअं मां चाहियां थी तव्हां सां शेयर कयां, पर जो अगरि नथियूं थियनि त पोइ मसइलो थो थी वञे। इंटरनेट एॾो स्लो आहे, तव्हां यकीन कयो सॼे ॾींहं में असांजो ईअं सम्झो त को कमु नथो थिए। हे व्लॉग्स त मां रिकॉर्ड थी कयां, इन करे आराम सां रिकॉर्ड थियनि था। ऐं इहे 7 बजे खां पोइ मां इन्हनि खे अपलोड करणु रखंदी आहियां। पोइ इहे बि 2-3 दफ़ा फेल थी वेंदा आहिनि। फाइनली 9-9:30 बजे मस वञी जेको आहे मुंहिंजो व्लॉग जेको अपलोड थींदो आहे। त ॾाढो इंटरनेट स्लो आहे, इन करे हर शइ में टाइम थो लॻे इलाही सारो। तारिक वियो गाॾी सर्विस कराए आयो ऐं कब्रिस्तान बि वियो, छो त पीउ जी क़बर ते नज़र रखंदा आहिनि, दुआ घुरण बि वेंदो आहे। रिपेयर जो बि ध्यानु हूंदो आहे, बारिशूं वारिशूं थींदियूं त डैमेज न थी वञे, छो त जेको गिज़री कब्रिस्तान आहे उहो सॼो पहाड़ी ते ठहियलु आहे। उते मिटी ऐं इहे खॾा त आहिनि कोन, सभु ईअं मथां मथां क़बरूं आहिनि। सो अॼु वियो त चई आसपास जूं 2-3 क़बरूं किरियूं पियूं, त हुननि खे चई जेके कब्रिस्तान जा निगरान आहिनि त बाबा हिननि खे तव्हां ठाहियो छो नथा? त हुननि चयो त कोई अचे ई नथो हिते, हिननि जो वाली वारिसी कोन्हे, त असां छा कयूं? सो चई आया हुआ हुननि खे, कुझु एडवांस पैसा बि ॾेई आया अथनि त इहो सॼो हितां कटियो। जेको झंग बि फुटो आहे, झाड़ियूं इलाही वॾियूं थी वियूं आहिनि ऐं
मूंखे चयो अथई त हिनखे सिंपल सभिनि जी जेके 2-3 आसे पासे आहिनि हिन जी पीउ जी क़बर जे उन्हनि जी रिपेयर लाइ बि चई आयो आहे। सो बसि चांहि हाणे मुंहिंजी ठहण वारी आहे ऐं चिकन मां हाणे प्याले में विधो आहे। सो मैरिनेशन जे मसाला विझंदमि उन खां पोइ मां जेसि ताईं सुराण ईंदी त बहरहाल मां बोरियुनि जो वञी मुंहुं कटींदमि खोलींदमि थोरो कुझु न कुझु उतां ॿार घटाइण जी कोशिशि कंदमि। बाक़ी फाइनल तॾहिं कंदसि जॾहिं सुराण वॉक करे वापसि अची वेंदी। चांहि तयारु थी वई आहे ऐं हीअ आहे केक, प्लेन केक। इहो बि लाड़काणे मां ई तारीख़ खे कंहिं गिफ्ट कयो तो खणी आयो। सो तव्हां यकीन कयो त एॾो मज़ो ईंदो आहे जॾहिं अहिड़े क़िस्म जा तोहफ़ा मिलंदा आहिनि। इंसानु कोई बि बुखियो न हूंदो आहे इन्हनि शयुनि जो, हर को पंहिंजे घर में खाए पीए थो, पर हिकिड़ी आसीस हूंदी आहे, हिकिड़ी मोहबत जो, हिकिड़ी अहमियत जो अहसासु थींदो आहे। सो तारीख़ बि मथे वियो ऐं सुराण वॉक ते वई आहे, मां हिते वेही कयां थी चांहि ऐं केक खे इंजॉय जेसि ताईं इहे वापसि अचनि। ठीकु आहे। ऐं चिकन मां मैरिनेट करे रखी छॾियो आहे ऐं हीअ खाई पी पोइ मां वञा थी अङण में ऐं जेको बि करे सघियमि उते कमु बोरियूं खोलींदमि, घटि में घटि थोरो घणो ॿार हल्को कंदीमान, घणो न, पोइ वरी तव्हां सां उहो बि शेयर थी कयां। मां हिते हे बोरियूं खोलियूं आहिनि, कुझु कपिड़ा कढिया बि आहिनि ऐं पर सांझीअ जी अज़ान अची वई आहे। हाणे सुराण टेक लही आई आहे, पर असां वेंदासीं ॿई ॼणियूं निमाज़ पढ़णु ऐं उन खां पोइ हे असां जेके शयूं आहिनि, हीअ दरवाज़ो आहे सुराण जे कमरे जो ॿाहिरां, हितां असां खणी इहे शयूं कंदासीं अंदरि। हाणे मां बि वञा थी अंदरि निमाज़ पढ़ूं, उन खां पोइ ॾिसूं छा थो थिए। निमाज़ पढ़ी वरिती आहे, चिकन मुंहिंजो मैरिनेट थी वियो आहे तक़रीबन ऐं इहे पटाटा मां कटिया आहिनि। असां साइड डिश जे तौर ते अहिड़ी ड्राई शयुनि सां अक्सर हीअ डीप फ्राई कंदा आहियूं थुल्हा पटाटा। असां हिननि खे चवंदा आहियूं मोटा पटाटा। छो तारीख़ नंढे हूंदे मोटा पटाटा चवंदो। ब्रेड क्रम्स निकिता आहिनि, मैदो आहे हिन में ऐं इहा तयारी थींदी। हाणे आस्ते आस्ते मां खाधे जी कंदमि तकड़, छो त काफ़ी टाइम थी वियो आहे ऐं जेको सामान हुयो ॿाहिरि बोरियूं उहे सुराण अंदरि करे छॾियूं आहिनि। हिन महिल असांखे हाणे टाइम न आहे, इनशाला इहे वरी मां सुभाणे असां गॾिजी वेही हिननि खे जेको आहे चेक कंदासीं ऐं सॉर्ट आउट कंदासीं। टाइम थियो हाणे टिप ऑफ द डे। अॼु जी टिप, ऐं जीअं त मां ब्रोस्ट पई पचायां त इन करे मूंखे ख़्यालु आयो त इहो तव्हां सां बि मां शेयर कयां। त जॾहिं असां ब्रोस्ट पचाईंदा आहियूं त पहिरियों मैदो हणंदा आहियूं, पोइ अंडे में ॿोड़ींदा आहियूं चिकन जे पीसिस खे ऐं पोइ वरी असां जेको आहे उनखे ब्रेड क्रम्स में ॿोड़ींदा आहियूं। त जॾहिं मैदो हणंदा आहियूं त हिकिड़ी हिकिड़ी बूटीअ ते पहिरियों मैदो हणणु इहो इलाही ॾुखियो लॻंदो आहे। त मां हिन जे लाइ इहो कंदी आहियां त हिकिड़ो साफ़ु सुथिरो शॉपर खणो, थेली खणो, उन में मैदो विझो या मैदे सां गॾु तव्हांखे ॿियो छा विझिणो आहे, जीअं मां कारा मिर्च बि विझंदी आहियां ऐं पोइ सॼियूं बूटियूं उन में विझो, सॼियूं मैरिनेट थियल चिकन जूं बूटियूं उन थेलीअ में विझो ऐं थेलीअ जो मुंहुं ईअं टाइट बंदि करे ऐं उनखे ज़ोर ज़ोर सां शेक कयो, लोॾियो। त उन सां जेको आहे तव्हां ॾिसंदव त तव्हांजो टाइम बचंदो, हिकिड़े अधु मिंट जे अंदरि अंदरि सभिनी बूटियुनि ते उहो मैदो जेको आहे चङी तरह सां लॻी चुको हूंदो। ॾाढो आसानु तरीक़ो अथव ऐं पोइ उन बूटियूं उन थेलीअ में ई पियूं हूंदियूं आहिनि त मां उन मां कढंदी, अंडे में ॿोड़ींदी, ब्रेड क्रम्स हणंदी, फ्राई कंदी वेंदी आहियां। त ॾाढो आसानु तरीक़ो आहे, टाइम सेविंग टिप आई आहे। सो मूंखे उमेदु आहे त इन ते तव्हां अमल करे ॾिसिजो, तव्हांजो वक़्तु बचंदो इलाही ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि वणंदी। अॼु जी चङी ॻाल्हि कयूं था। पंहिंजे कपिड़नि जो कबट मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां, इंतिहाई मुख़्तसिर। ऐं अॼु जी चङी ॻाल्हि में मां तव्हांखे इहो चवंदमि त जेतिरो थी सघे पंहिंजे घर मां सामान कढो, पंहिंजे कबटनि मां सामान कढो, याने पंहिंजे घर खे डीक्लटर कयो। उहो क्लटर, उहो जेको सथियल अजायो सामान आहे उहो कढो, इहो ॾाढो ज़रूरी आहे। ऐं तव्हां ॾिसो त असां अलाए छा छा रखंदा आहियूं, कपिड़ा भले असांखे पूरा नथा अचनि या त सोढ़ा थी विया हूंदा आहिनि त इन आसिर ते रखंदा आहियूं त असां सना थींदासीं त पाईंदासीं, इहो हर घर जो किसो अथव। या इहो त हिन मां हे कंदमि, हिन मां हे ठाराईंदमि, इहे हिन मां हे हुन मां हो, ईअं कंदे कंदे असांजो अलाए केतिरो कबाड़ो सामान हिकिड़ो फालतू जमा थी वेंदो आहे। मूं किथे पढ़ियो त जेकॾहिं काई शइ तव्हां सॼो साल इस्तेमालु न कई आहे त इन जो मतिलबु आहे तव्हांखे उनजी ज़रूरत न आहे। ॾिसो, हिकिड़ा हूंदा आहिनि हंध बिस्तरा, उन्हनि जी अलॻि ॻाल्हि आहे, भले सॼो साल महिमान न आया, सॼो साल यूज़ न थिया त इन जो मतिलबु इहो न आहे त असांखे न खपनि। इन्हनि जी अहिड़ियुनि शयुनि जी ॻाल्हि न आहे, उहो त हाणे हिकिड़ो बंदोबस्तु करे रखिणो आहे। पर असां जेके नंढियूं ज़ाती शयूं, फालतू क़िस्मनि जा थाम हूंदा आहिनि, हिकिड़ा वठंदा आहियूं। ऐं मूं त इहो करे छॾियो आहे, छा प्यालियूं हाणे वठी आई हुयमि रिसेंटली, मूं उन जी जाइ ते पुराणी प्यालियूं कढियूं। इहो ज़रूरी आहे, ईअं छा थींदो तव्हां वटि जेको आहे घणो गंदु जमा न थींदो ऐं ज़रूरत खां वधी वञे जॾहिं सामान त उहो गंदु ई आहे।
उहो का चङी शइ न आहे। सो माण्हुनि खे ॾाढी ज़रूरत आहे, गुरबत आहे एॾी, महांगाई तमामु घणी आहे, त कोशिशि कयो त पंहिंजा शयूं कढो माण्हुनि खे ॾियो। ऐं या त नयूं न वठो, पुराणियुनि खे रिपेयर कयो, जीअं फर्नीचर आहे, जीअं हंध बिस्तर आहिनि, इहो बि। पर जॾहिं पुराणियूं नथा कढो, वरी नयूं बि वठी था अचो त घर भरिजी थो वञे। त बहितर इहो आहे त जेके शयूं पॉसिबल हुजनि उहे पुराणियूं कढो, त जीअं नयूं उन्हनि जी जाइ विलारिनि ऐं ॿियनि जो भलो थिए, ॿियनि खे कमु अचनि, ॿियनि जी ज़िंदगी में थोरी आसानी पैदा थिए। ऐं तव्हांजो घरु जेको आस्ते आस्ते उनखे उहो साफ़ु थींदो रहंदो। मूंखे सची ॻाल्हि आहे, जंहिं ॾींहुं मां कबट साफ़ु कंदी आहियां, ख़ाली कंदी आहियां, इलाही शयूं कढंदी आहियां, मूंखे ईअं लॻंदो आहे कबट साह था खणनि। शयुनि जो बि हक़ु आहे त उन्हनि खे इज़त सां ऐं तमीज़ सां ऐं तरतीब सां रखियो वञे। सो बहितर इहो ई आहे त जिन शयुनि जी तव्हांखे ज़रूरत न आहे, जेके शयूं इलाही अर्सो पयूं आहिनि हरू भरू, तव्हां कढी त ॾिसो, थोरो पंहिंजा कबट ख़ासि तौर ते हंधनि जूं पेटियूं, अहिड़े क़िस्म जी शयूं, थांवनि जा कैबिनेट्स तव्हां चेक त कयो। तव्हां ॾिसंदव घणो कुझु अहिड़ो आहे जेको तव्हांखे नथो खपे, तव्हां हरू भरू रखी वेठा आहियो, तव्हां इस्तेमालु बि नथा कयो। उहे शयूं अगरि तव्हां वटि न हुजनि त तव्हांजी ज़िंदगीअ ते कोई फ़र्क़ु न पवंदो। सो मुंहिंजी रिक्वेस्ट आहे तव्हांखे इन ते थोरो गौर कजो, पंहिंजे घरनि खे डी क्लटर कयो, पंहिंजे घरनि मां अजायो एक्स्ट्रा फज़ूल शयूं जेके असां रखियूं आहिनि, असां उन्हनि खे इस्तेमालु बि नथा कयूं ऐं ॿियनि खे उनजी ज़रूरत आहे। सो अहिड़ियुनि शयुनि खां पंहिंजे घर खे साफ़ु कयो, पाक कयो। मूंखे उमेदु आहे हीअ अॼु जी चङी ॻाल्हि तव्हांखे चङी लॻी हूंदी, हिनखे दिलि में न कजो, ज़रूरु कयो प्लीज़। ऐं केॾी शॉपिंग करण जो रवाजु वधी वियो आहे, फैशन वधी वियो आहे, हिर्स वधी वियो आहे। बाज़ारि था वञूं, सोचे वेंदा आहियूं हिकिड़ी शइ वठण जी, 4 शयूं ॿियूं बिना प्लैनिंग जे वठी ईंदा आहियूं। त पोइ घटि में घटि जेके पहिरियों खां पयूं आहिनि, जेके इलाही अरसे खां असांजे यूज़ में न आहिनि, उन्हनि खे कढो। अगरि थोरियूं नयूं आहिनि त किन ग़रीब न्याणियुनि जे शादियुनि में ॾियो। अगरि इस्तेमालु थियल आहिनि त कंहिं ज़रूरतमंद खे ॾियो त उन्हनि जे कमु अचे। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। मुंहिंजो अॼु जो इहो व्लॉग हुयो नंढिड़ो, जेको मां तव्हां सां शेयर कयो। ऐं मां नई टोपी पाती आहे पंहिंजी, जेका मुंहिंजी सुगंध मूंखे ठाहे ॾिनी आहे, फ्रेंच स्टाइल जी आहे। सो तव्हांखे मुंहिंजी टोपी कीअं लॻी इहो बि ॿुधाइजो, ठीकु आहे। सो इनशाला अगरि ज़िंदगी रही, अलाह चाहे त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां ॾाढो सारो प्यार, ॾाढी सारी दुआऊं, अलाह सां तव्हांखे आबाद रखे, मोकिलायूं था। अलाह भाई।